हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सनन अहले बैत ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन जूं 100 हाजतूं पूरियूं कंदो। अहले बैत पाक यानी प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे घर वारनि मसलन अज़वाज पाक ऐं तमामु औलाद पाक ते दुरूद पढ़ण जो तरीक़ो ही आहे त पहिरियां प्यारे नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में दुरूद अर्ज़ कयो, पोइ उन जे ज़िमन में अहले बैत ते दुरूद पेश कयो। मसलन हीअं दुरूद पाक पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलिहि वसल्लम। नबी की शान में हो जिस कदर दुरूद पढ़ो, मुहिब्बो पाओगे जन्नत में घर दुरूद पढ़ो। जो अपने कामों का अंजाम नेक चाहते हो, हर एक काम में तुम पेशतर दुरूद पढ़ो। 1000 दर्द को ये एक दवा किफ़ायत है, जो पेश आए ज़रा भी ख़तर दुरूद पढ़ो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। एक बेरे हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ़ फरमा हुआ। कई माण्हू भी फैज़ वठण जे लाइ संदन ख़िदमत में हाज़िर हुआ। पाण अल्लाह पाक जे नबी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र ख़ैर कंदे ही वाक़ियो बयान फ़रमायो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ कयो, अल्लाह पाक मुर्दा कीअं ज़िंदा कया वेंदा, मूंखे अखियुनि सां ॾेखार। अल्लाह पाक पंहिंजे ख़लील जी दरख़्वास्त क़बूल कई ऐं फ़रमायो, तर्जुमो कंजुल इरफ़ान, पोइ पखियुनि मां के 4 पखी पकड़, पोइ उन्हनि खे पाण सां मानूस कर, पोइ उन्हनि सभिनी जो हिकु हिकु टुकड़ो हर जबल ते रखे छॾ, पोइ उन्हनि खे सॾु कर त उहे डोड़ंदा हलिया ईंदा। हीउ वाक़ियो ज़िक्र करण खां पोइ हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, तव्हां चाहियो त मां बि अव्हांखे पखी ज़िंदा करे ॾेखारियां? हाणे अर्ज़ु कयो, जी हा, ज़रूरु ॾेखारियो। हाणे हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह हिकु मोर, हिकु कांव, हिकु बाज़ ऐं हिकु कबूतर वरितो। उन्हनि खे ज़बह करे उन्हनि जो कीमो बणाइण जो हुकुम फ़रमायो ऐं उन्हनि जूं मुंडियूं अलॻि अलॻि करे महफ़ूज़ फ़रमाए छॾियूं। उन्हनि सभिनी जो कीमो बणाए करे जॾहिं हिक ॿिए सां मिलायो वियो त पाण वारे वारे सां 4 ई पखियुनि खे आवाज़ ॾिनऊं, ए मोर, ए कां, ए बाज़, ए कबूतर। ईअं पाण आवाज़ ॾींदा विया ऐं हर पखीअ जो गोश्त उॾामी करे पंहिंजी मुंडीअ सां जुड़ंदो वियो। ईअं 4 पखी जिन खे ज़बह करे कीमो बणायो वियो हो, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जी करामत सां फ़ौरन ज़िंदा थी विया। आदत जे ख़िलाफ़ ॻाल्हि जेका अल्लाह पाक जे वली खां ज़ाहिर थिए, उनखे करामत चइबो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह सैयदुश्शुहदा, शहीद करबला, इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पड़पोटा आहिनि। पाण 2 अज़ीमुश्शान सहाबा हज़रत अनस बिन मालिक ऐं हज़रत सहल बिन साद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी सोहबत माणी, तंहिं करे पाण अज़ीमुश्शान ताबई बुज़ुर्ग आहिनि। पाण वालिदा जे तरफ़ खां सिद्दीकी यानी मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी औलाद ऐं वालिद साहब जे तरफ़ां हुसैनी सैयद आहिनि। संदन नालो पाक जाफ़र, कुनियत अबू अब्दुल्ला ऐं लक़ब सादिक़ आहे। सादिक़ जी माना आहे सच ॻाल्हाइण वारो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदा हुआ, उन्हीअ करे संदन लक़ब सादिक़ यानी सचो थी वियो। सिद्दीक़ के करम से उनका लक़ब है सादिक़, फ़ारूक की अता है हज़रत इमाम जाफ़र। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो, छा शान आहे इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जो। पाण हमेशह सच ॻाल्हाईंदा हुआ। काश असांखे बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सच ई ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ऐं कूड़ खां नफ़रत नसीब थी वञे। अफ़सोस, अॼुकल्ह ॻाल्हि ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हाइण आम थींदो पियो वञे, बल्कि कूड़ मुआशिरे में एतिरो आम थी वियो आहे जो माण्हू ॼाणे वाणे कूड़ ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर बि न आहे हूंदी। यकीन कयो, कूड़ निहायत ई बुरी बीमारी आहे। इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, परहेज़गारी खां अफ़ज़ल का ज़ादेरा यानी सामान्य सफ़र न आहे।
जहालत खां वधीक को नुक़सानदेह दुश्मन न आहे ऐं कूड़ खां वधीक का बीमारी न आहे। प्यारा इस्लाम भाइयों, कूड़ वाकई तमामु ख़तरनाक बीमारी आहे। ही इंसान के जहन्नम जो हक़दार बणाए छॾींदी आहे। हदीस शरीफ़ में आहे, सचाई खे पाण ते लाज़िम कयो, छो त सचाई नेकी जी तरफ़ वठी वेंदी आहे ऐं नेकी जन्नत जो रस्तो ॾेखारींदी आहे। इंसान बराबरि सच ॻाल्हाईंदो रहंदो आहे ऐं सच ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो रहंदो आहे एसि ताईं जो उहो अल्लाह पाक जे वेझो सिद्दीक़ लिखियो वेंदो आहे। ऐं कूड़ खां बचो, छो त कूड़ गुनाह जी तरफ़ वठी वेंदो आहे ऐं गुनाह जहन्नम जो रस्तो ॾेखारींदो आहे। ऐं इंसान बराबरि कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो आहे ऐं कूड़ ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो आहे एसि ताईं जो अल्लाह पाक जे वेझो कज़ाब यानी घणो कूड़ ॻाल्हाइण वारो लिखियो वेंदो आहे। अल अमान वल हफ़ीज़। अल्लाह पाक असांखे कूड़ ॻाल्हाइण खां बचण ऐं हमेशह सची ॻाल्हि ते ज़बान ते आणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन जाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लाम भाइयों, इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह आइमाए अहले बैत मां आहिनि। पाण पंहिंजे वक़्त जा तमामु वॾा आलिम, मुफ़्ती, मुत्तक़ी, इबादत गुज़ार ऐं कामिल वली हुआ। खेनि अल्लाह पाक जी बारगाह में वॾो मक़ाम हासिल हुयो। शवाहिदुन नबूवह में आहे, हिकु भेरो हिकु शख़्स इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं 10,000 दीनार सोना सिक्का खेनि पेश कंदे अर्ज़ु कयो, हुज़ूर, मां हज लाइ वञी रहियो आहियां, अवां मुंहिंजी हीअ रक़म संभाले रखो ऐं मूंखे उन जे बदिले को घर वठी ॾियो। हीअ चई करे उहो शख़्स हज जे लाइ रवानो थी वियो। जॾहिं वापसि आयो त पाण फ़रमायूं, मां तव्हांजे लाइ जन्नत में घर ख़रीद करे वरितो आहे। उहो चई करे पाण हिकु रसीद उन शख़्स खे ॾिनी ऐं फ़रमायो, हीअ वठो, हीअ तव्हांजे जन्नती घर जी रसीद आहे। हिन ज़बरदस्त इनायत ते उहो ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे जन्नती घर जी रसीद वठी करे घर हलियो वियो। ख़ुदा जी कुदरत जो उहो शख़्स बीमार थी पियो। जॾहिं उनखे यकीन थी वियो त हाणे ज़िंदा रहणु मुश्किल आहे त उन वसियत लिखाई त इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला जे हथां लिखियल रसीद क़बर में मूंसां गॾु दफ़न कई वञे। जॾहिं उन शख़्स जी वफ़ात थी त वसियत मुताबिक़ रसीद उन जे क़बर में रखी वई। ॿिए ॾींहुं माण्हुनि ॾिठो त उहा ई रसीद क़बर जे मथां रखियलु आहे ऐं उन जे पोयां लिखियलु आहे, इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जेको वाइदो कयो हो उहो पूरो थी वियो, यानी उन शख़्स खे जन्नती मकान ॾिनो वियो आहे। सुभान अल्लाह। इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह निहायत बा अख़लाक़ हुआ। संदन तबीयत मुबारक में ख़ुशि अख़लाक़ी हुई। मुबारक चपनि ते अक्सर मुर्क सजल रहंदी हुई। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा एतिरा बाअदब हुआ जो जॾहिं बि ज़िक्र मुस्तफ़ा थींदो हो त ताज़ीम जे सबबु रंग फिको थी वेंदो हुयो। कॾहिं बि बेवज़ू हदीस पाक बयान न फ़रमाईंदा हुआ, नमाज़ो तिलावत में मशगूल रहंदा हुआ। संदन गुफ़्तगू फ़ुज़ूल गोई खां पाक हूंदी हुई। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जी मुबारक आदतुनि मां हिकु प्यारी प्यारी आदत ख़ैर ख़्वाही बि आहे। किताबनि में लिखियलु आहे त पाण माण्हुनि खे खूब खाराईंदा हुआ। हज़रत लैस बिन साद रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मां हिकु भेरो हज जे इरादे सां मके शरीफ़ हाज़िर थियुसि। असर जी नमाज़ अदा करण खां पोइ मां मस्जिदुल हराम जे वेझो वाक़िअ जबल अबू कुबैस ॾांहुं वधियुसि। मूं ॾिठो त उते हिकु शख़्स वेही ही दुआ घुरी रहियो हो, या रब या रब, एसि ताईं जो उनजो साहु फूकिजी वियो। पोइ चयईं, या हय्यु या क़य्यूम, एसि ताईं जो उनजो साहु फूकिजी वियो। पोइ चवणु लॻो, या रहमान, एसि ताईं जो उनजो साहु फूकिजी वियो। पोइ या अरहमर राहिमीन जो विर्द कंदो रहियो एसि ताईं जो उनजो साहु फूकिजी वियो। जॾहिं उहो फारिग़ थियो त बारगाह इलाही में अर्ज़ु करणु लॻो, या अल्लाह पाक, अंगूर खाइण जी ख़्वाहिश थी आहे, मूंखे अंगूर खारा ऐं मुंहिंजी चादर फाटी पई आहे, मूंखे नई चादर अता फ़रमा। हज़रत लैस बिन साद रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, अल्लाह पाक जो कसम, उन जी ॻाल्हि अञा मुकमल ई कान थी हुई त मूं हिकु छबी ॾिठी जेका अंगूरनि सां भरियल हुई। हालांकि उन ॾींहंनि में अंगूरनि जो मौसम न हो ऐं उन सां गॾु 2 चादरूं बि हुयूं। जॾहिं उन खाइण जो इरादो कयो त मूं चयो, मां बि अव्हां जो शरीके दुआ आहियां। जॾहिं अव्हां दुआ कई हुई त मूं आमीन चयो हो। उन चयो, अचो अल्लाह पाक जो नालो वठी खाओ।
ऐं का शइ बचाए न रखिजांइ। मां अॻिते वधी अंगूर खाइणु शुरू कया। उन्हनि अंगूरनि में ॿिज न हो ऐं मूं अहिड़ा लज़ीज़ अंगूर अॻु में कॾहिं कोन खाधा हुया। तंहिं करे मूं ख़ूब सैर थी करे पेट भरे खाधा, पर छॿीअ मां थोरो बि घटि न थियो। पोइ मूंखे फरमायो, हिननि चादरनि मां जेका वणे खणी वठि। मूं चयो, मूंखे चादर जी का ज़रूरत न आहे। पोइ हू चवणु लॻो, तव्हां थोरी देरि जे लाइ लिकी वञो त जीअं मां चादर पाए वठां। मां कंहिं शइ जी ओट वठी लिकी वियुसि। उन हिकु चादर खे गोॾ तौरु इस्तेमालु कयो ऐं ॿी मथां वेढ़े वरिती। पोइ पंहिंजूं लथल 2 चादरूं पंहिंजे हथ में पकिड़े उतां खां हलियो वियो। मां बि उनजे पुठियां हलणु लॻुसि। एसि ताईं जो जॾहिं हू सफ़ा ऐं मरवा जे मक़ाम ते पहुतो त उनखे हिकु माण्हू मिलियो ऐं चवणु लॻो, ए अल्लाह पाक जे प्यारे रसूल जा पुट, मूंखे लिबास पारायो। अल्लाह करीम अव्हांखे लिबास पाराए। उन 2 चादरूं साहिल खे ॾेई छॾियूं। मूं उन माण्हू खां पुछियो, अल्लाह अव्हां ते रहम फरमाए, ही केरु आहिनि? उन जवाबु ॾिनो, ही हज़रत जाफ़र बिन मुहम्मद यानी इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैहि आहिनि। हज़रत लेस बिन साद रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, उन खां पोइ मूं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खे तमामु घणो ॻोल्हियो, पर किथे न लधो। मूंखे संदन जुदाई ते तमामु घणो सदमो पहुतो। किरदार में झलक है अनवार मुस्तफ़ा की, नूरानी आईना है हज़रत इमाम जाफ़र। कौनैन की बुलंदी है उनके नक्शे पा में, महबूब मुस्तफ़ा हैं हज़रत इमाम जाफ़र। ॾिठो अवां इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि अल्लाह पाक जे ॾिनल नेमतुनि में ॿियनि खे शरीक करण वारा हुया। अल्लाह पाक खे ग़ैब मां अंगूर अता फ़रमाया, पाण उन में ॿियनि खे शरीक फ़रमायो। अल्लाह पाक खे ग़ैब मां लिबास अता फ़रमायो त पाण पहिरियां वारो लिबास ग़रीब शख़्स खे अता फ़रमायो। यादि रखो, कंहिं ग़रीब मुस्लमान खे लिबास पाराइणु वॾी फ़ज़ीलत वारो अमल आहे। जीअं हदीस पाक में आहे, जंहिं कंहिं मुस्लमान खे लिबास पारायो, जेसिताईं उन में को धाॻो या ॾोरी उन जे बदन ते रहे त लिबास पाराइण वारो अल्लाह पाक जी हिफ़ाज़त में रहंदो। हिकु ॿी हदीस में आहे, जेको कंहिं बेलिबास खे लिबास पाराए, अल्लाह पाक उनखे सावा जन्नती जोड़ा पाराईंदो। अल्लाह पाक असांखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांखे बि घुरिजे त अल्लाह पाक जे ॾिनल माल ऐं दौलत ऐं ॿियनि नेमतुनि में ॿियनि खे शरीक करण जी आदत बणायूं। अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, ऐं उहे अल्लाह जी महबत में मिस्कीन ऐं यतीम ऐं कैदी खे खाधो खाराइनि था। असां तव्हांखे ख़ासि अल्लाह जी रिज़ा जे लाइ खाधो खारायूं था। असां तव्हां खां न बदिलो घुरूं था ऐं न महिरबानी। यानी अल्लाह पाक जा उहे नेक ऐं मक़बूल बाना जिन खे जन्नत अता कई वेंदी, जेकी जन्नती चश्मनि मां पीअंदा। ही उहे माण्हू हूंदा जेकी दुनिया में अल्लाह पाक जी महबत में ग़रीबनि मिस्किननि खे खाधो खाराईंदा आहिनि ऐं मुख़लिस अहिड़ा आहिनि जो चवंदा आहिनि, असां तव्हांखे अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ खारायो आहे। असां तव्हां सां कंहिं क़िस्म जी जज़ा या शुक्रिया जो इरादो नथा करियूं। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असांखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए, असां बि ॿियनि खे खाराइण पियारण वारा बणिजूं। अल्लाह पाक जेकी नेमतूं असांखे अता फ़रमायूं आहिनि, उन्हनि में ॿियनि खे शरीक कंदा कयूं। बारगाह रिसालत में सुवाल थियो, कहिड़ो इस्लाम चङो आहे? फ़रमायाऊं, खाधो खारायो ऐं हर सुञातल ऐं अणॼाण शख़्स खे सलाम कयो। हज़रत अब्दुल्लाह बिन अमरू रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, आख़िरी नबी मक्की मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, रहमान जी इबादत कयो, खाधो खारायो ऐं सलाम खे आम कयो, जन्नत में सलामती सां दाख़िल थी वेंदा। हिकु हदीस पाक में आहे, बेशक जन्नत में अहिड़ियूं माड़ियूं आहिनि जंहिंजो ॿाहिरि वारो हिसो अंदरां ऐं अंदरूनी हिसो ॿाहिरां नज़र ईंदो आहे। अर्ज़ु कयो वियो, ही कंहिंजे लाइ हूंदा? फ़रमायाऊं, जेको चङी ॻाल्हि चए, खाधो खाराए, हमेशह रोज़ा रखे ऐं उन वक़्तु क़याम करे यानी नमाज़ पढ़े जॾहिं माण्हू सुतल हुजनि। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, नबियुनि जे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, बुखायल मुस्लमान खे खाधो खाराइणु मग़फ़िरत वाजिब करण वारनि अमलनि मां आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, जेको कुझु ॿुधोसीं असांखे उन